सिंध लीगल एड पारां सिंध में अक़लियती बिरादरीअ जे तहफ़ुज़ ऐं उन्हनि जे जेके तशदुद जा वाक़िआ आहिनि उन जी रोकथाम लाइ कराची जे निजी होटल में हिकु तक़रीब मुनक़िद कई वई आहे। असांजे तक़रीब में शरीक जेके अॻवान आहिनि या जेके ॿिया शहरी आहिनि या जेके अक़लियती बिरादरीअ सां तालुक़ु रखंदा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि खां मालूम कंदासीं त हू हिन तक़रीब खे कीअं ॾिसी रहिया आहिनि। ये जो अमन कमेटीज़ हैं ये कोई नई चीज़ ईजाद नहीं की है हुकूमत ने। नेशनल एक्शन प्लान के तहत सानिया आर्मी पब्लिक स्कूल पे जब अटैक हुआ था तो पूरे पाकिस्तान में नोटिफाई कर दी गई थी, लेकिन सिंध गवर्नमेंट ने हाल ही में हरकत में आके इनको री नोटिफाई किया है ताकि इनमें नुमाइंदगी बेहतर से हो। नुमाइंदगी किन की? ख़वातीन की, ट्रांसजेंडर पर्सनस की और उन कम्युनिटी चैम्पियंस और लीडर्स की जिनका ताल्लुक़ मजहबी अक़लियतों से है। तो मैं बड़े फ़ख्र से कह सकती हूँ कि लीगल एड सोसाइटी ने हुकूमत के साथ 5 डिस्ट्रिक्ट्स में काम किया है, दादू, हैदराबाद, सखर, सांगड़, खैरपुर, और वहाँ जो कमेटीज़ री नोटिफाई हुई हैं तकरीबन सारों में एटलीस्ट एक खातून है अब नुमाइंदगी के लिए। हैदराबाद में एक ट्रांसजेंडर कम्युनिटी से एक मेंबर हैं और हिंदू, सिख और क्रिश्चियन कम्युनिटी से भी अब नुमाइंदगी है, जिसके लिए ये कमिटीज़ ताउन की गई हैं, हरकत में आई हैं, वजूद में आई हैं। जब उनकी आवाज़ प्लेटफॉर्म पे नहीं होगी तो आप आगे जाके उनके मसले मसाइल पे क्या काम करेंगे। तो हम देख रहे हैं प्रोग्रेस, तब्दीली आ रही है। खैरपुर के अंदर कमेटी री नोटिफाई होने से पहले 4 से 5 रिपोर्टेड केसेस से मजहबी अक़लियतों से जो ताल्लुक़ रखने वाले उनके मसाइल थे, डिस्क्रिमिनेशन, एक्सक्लूजन, तशद्दुद हो गई। हाल ही में 70 मतलब रिपोर्टिंग तो हम चाहते हैं ना कि बढ़े ताकि पुलिस हरकत में आए, तो ये खुशाइन बात है। और आज गवर्नमेंट बैठी है। जेके भी तकरार थियनि था, भले पोइ माइनॉरिटी सां रिलेटेड हुजनि या सेक्टेरियन हुजनि या रिलीजियस हुजनि, जहिड़ी बि नेचर जा हुजनि, जेकॾहिं कोई बि वाक़ियो हाणे माना ईअं इलाही कंट्रोल थी वियो आहे इन शइ ते। तव्हां मुहर्रम जे हवाले सां ॾिसो, असांजी डिस्ट्रिक्ट में को बि अहिड़ो इंसिडेंट, को माइनर थियो हूंदो, बाक़ी न त ओवरऑल माना हिन मुहर्रम में बि मां ॻाल्हि कंदुमि ऐं इन खां अवल वारो जेको मुहर्रम अल हराम जो उनखे बि मां रहंदो आहियां खैरपुर में न, त उते मातम वग़ैरह थींदो त उनखे बि मां विटनेस कयूं पाण, त अहिड़ी काई बि शइ न थी सघी। त इहो माना मां सम्झां थो त इन जो जेको इफेक्टिव रोल आहे डिस्ट्रिक्ट पीस कमेटीअ जो, छाकाणि तव्हांखे ख़बर आहे त अर्ली वार्निंग सिस्टम जेका हर असां ॻाल्हि कयूं था ऐं रेस्पॉन्स जी ॻाल्हि कयूं था, जेकॾहिं तव्हां डिस्ट्रिक्ट में ॾिसो त जेकॾहिं कोई बि वाक़ियो थियण खां हिकिड़ो वॾो मसइलो थी वञे, उनखां पहिरियों ई जेकॾहिं उनखे असां कंट्रोल करे वठूं ऐं ॾिसी वठूं जेके बि मेंबर हिते आहिनि इन्हनि जा माना डिस्ट्रिक्ट में या जिते बि आहिनि हिन जा छॾियल, लेकिन उनखे अर्ली असां थियण खां अवल ई उनखे जेकॾहिं असां विटनेस कंदासीं, कंट्रोल कंदासीं, त पोइ अहिड़ो को वॾो मसइलो नथो थी सघे। 5 साल थी विया आहिनि प्रिया कुमारी खे अञा आज़ादु थी आहे, अञा ताईं आज़ादु न थी आहे। त हीअ जेका असां सम्झूं था त एज़ ए अक़लियतूं ऐं असां हिन मुल्क में रहण वारा, ख़ासि करे मां जॾहिं सिंध जी ॻाल्हि कईसीं त हुननि खे असां चवंदा आहियूं त हीअ सामियुनि जी धरती आहे, सचल जी धरती आहे, शाह लतीफ़ जी धरती आहे। उन सिंध जी जेका जेको सिंध जी ॻाल्हि करे थो, उन्हनि में अगरि अक़लियतनि सां ही ज़ुल्म हुजनि त मुंहिंजे ख़्याल में असांखे उन तरफ़ सोचणो पवंदो, सम्झणो पवंदो। जेका डिस्टेंस आहे, हीअ जेका दूरियूं आहिनि, हीअ जेका वेछा आहिनि, उन्हनि खे ख़तमु कयूं ऐं पुलिस जो जेका ख़ौफ़ आहे आम आवाम में उहो ख़तमु करण जी हींअर सख़्तु ज़रूरत आहे। छो जो जेसि ताईं बेयकीनी जी सूरताल हूंदी, ख़ासि करे अक़लियतनि में, तेसि ताईं अक़लियतूं जेका आहे पाण खे महफ़ूज़ नथियूं सम्झनि। होम डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध जो इहो इनिशिएटिव रहियो आहे शुरू खां वठी, त असां जेके डिस्ट्रिक्ट्स जी जेके पीस कमेटीज़ आहिनि उन्हनि खे फ़ाल बणायूं। छो त जेके इशूज़ पैदा थियनि था कम्यूनिटी लेवल ते डिस्ट्रिक्ट्स में, उन्हनि खे प्रोएक्टिव अप्रोच इस्तेमालु कंदे असां उन्हनि खे न थियणु ॾियूं ऐं पीसफुल पंहिंजे हिसाब सां डिस्ट्रिक्ट खे बणायूं इंडिविजुअली। पोइ उन में कमेटीज़ में मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जा माण्हू असां शामिलु कंदा आहिनि, उहे डिप्टी कमिश्नर साहिबान जी निगरानी में उहा हलंदी आहे पई, ऐं उहे असांखे रिपोर्ट्स वग़ैरह ॾींदा रहंदा आहिनि। इनिशियली 5 पायलट प्रोग्राम्स थिया हुया डिस्ट्रिक्ट्स में, जे तव्हां ॿुधो त हींअर हुननि जी परफॉर्मेंस केॾी सुठी रही आहे। ऐं ख़ासि तौर ते जेके असांजा मज़हबी त्यौहार थींदा आहिनि उन में ई एक्टिवेट थी वेंदा आहिनि, सभु शयूं उन तरीक़े सां कमुकारु कंदा आहिनि। सो कोशिशि इहा ई हूंदी आहे त पीसफुली जेको आहे मसइलनि खे हल कजे। मां हिन ॻाल्हि खे मञां थी कि इहो जेको हिकिड़ो सान्यो असां सां थियो आहे प्रिया कुमारी जो,
उन ते मुंहिंजे ख़्याल में सॼी सिंध न रुगो बल्कि पाकिस्तान में बि माण्हू हिन खे डिस्कस कनि था ऐं उन जे लाइ एफर्ट करण जी ॻाल्हि कनि था। ऐं मां सम्झां थी कि हाणे जहिड़ी तरह गवर्नमेंट या पुलिस जा जेके स्टेटमेंट वग़ैरह अचनि था त उन में होप के शायदि कुझु थी वञे, शायदि असांखे उहा प्रिया कुमारी असांजी जेकी सिंध जी न्याणी आहे असांखे वापसि मिले। एफर्ट्स हिननि में ज़रूरु हलनि पियूं ऐं हुन में जेको बि रोल कमीशन जो हूंदो असां पंहिंजी पूरी अदा करण जी कोशिशि कंदासीं। जेके माइनॉरिटीज़ असांजे सिंध में या पाकिस्तान में रहनि था उन्हनि जो बि ओतिरो ई राइट आहे जेतिरो हिकिड़ो आम हिते जो जेको फ़र्द आहे उन जो आहे। त इंटरफेथ हारमनी हुजणु घुरिजे। असां जेतिरी बि कम्यूनिटीज़ हिते रहनि थियूं, जेतिरियूं बि क़ौमूं हिते रहनि थियूं त हिक ॿिए खे ओन करणु घुरिजे, न सिर्फ़ु इन जे करे कि मुख़्तलिफ़ ही फ़र्द आहिनि, मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ आहिनि, बल्कि जे इंटरफेथ हारमनी हूंदो, हिक ॿिए जे दुख सुख खे सम्झंदासीं, हिक ॿिए खे जे नंढी नंढियुनि ग़लतियुनि खे जे इग्नोर कंदासीं त हिकिड़ो बहितरीनु माहौल असां पैदा था करे सघूं, हिकिड़ी बहितरीनु सिंध असां वायलेंस फ्री सिंध कम्यूनिटी पैदा था करे सघूं। स्टेट असांजी ज़िम्मेवारी ख़ासि करके पीपुल्स पार्टी गवर्नमेंट में गुज़िरियल 12-15 सालनि खां तव्हां ॾिठो हूंदो मिनारिटीज़ खे बहितरीनु क़िस्म जो स्टेक ॾिनो आहे हर डिपार्टमेंट में। तव्हां कोटा ते अचो त 5% माइनॉरिटी कोटा ॾिनी आहे। घटि में घटि पीपुल्स पार्टी गवर्नमेंट में मिनारिटीज़ जा जेके राइट्स आहिनि उहे हुननि खे मिलंदा रहिया आहिनि। बाक़ी प्रिया कुमारी वारे इशू ते कुझु बिरादरी जे तरफ़ां कुझु ग़लति ॻाल्हियूं या कुझु माण्हुनि जे तरफ़ां ग़लति ॻाल्हियूं जंहिंजो हक़ ऐं सच सां को वास्तो न आहे। इदारे काम कर रहे हैं, जब कोई इन्वेस्टिगेशन हो रही होती है तो उसमें कोई बातचीत करना नामुनासिब होता है। ऐसे ही जैसे कोर्ट में केस चल रहा है तो इदारे काम कर रहे हैं, हमें उनको लेट द वर्क देम। आप क्या समझते हैं अक़लियती बरादरियों के लिए कानून साजी की मज़ीद ज़रूरत है या ये जो हैं आप उनसे मुतमईन हैं? जो है उन पे अमल हो जाए तो काफ़ी हैं। ये जो बने हुए हैं ये प्रोटेक्शन के लिए ही हैं, इन पर बाकायदा अमल हो तो काफ़ी है मेरे ख्याल में। आज हमने सेलिब्रेट किया है कि 15 महीने में ये पायलट कामयाब हुआ है या नहीं हुआ, एंड जो हमें एविडेंस निकल कर आई है कि ये कामयाब हुआ है। इसी 15 महीने के दौरान ब्लास्फेमी का रायट रोका गया है, 2 सुन्नी शिया की जो लड़ाइयाँ हुई थी वो रुकवाई गई हैं, 15 मिलियन जो इंटरेस्ट और डेट था उसको हमने वापस करवाया है माइनॉरिटी कम्युनिटी से ऑल थ्रू द डिस्ट्रिक्ट पीस कमेटीज़। तमामु जेका आहिनि इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त माना असां जेके आहिनि जिते जेके असां वटि टारगेटेड डिस्ट्रिक्ट हुआ उन में असां DPCs खे एक्टिव करण में कामयाबु रहियासीं। जेका परफॉर्मेंस आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। जी लीगल एड सोसाइटी पारां जेको ही तकरीब हुई उन में जेके अॻवान हुआ ऐं जेके ॿिया शरीक करण वारा हुआ शहरी हुआ या जेके हुकूमती दुरारा उन्हनि जो इहो चवणो हो त हीअ जेका डिस्ट्रिक्ट पीस कम्यूनिटी जेका क़ाइमु कई वई, जेका 15 महीना अवल अॼु उनजी जेका ॾिठी वई कारकर्दगी, त उन्हनि इहो ज़ाहिर थियो त जेके नंढा नंढा इशूज़ आहिनि जेके अक़लियती बरादरीज़ जा जिनखे को वजह बिना वजह जे को वॾो हिकु हादसो न अची सघे उनखे उते ई जेकॾहिं रोकियो थो वञे त इन सां सुठा हिकिड़ा क़दम असांजे साम्हूं नतीजा आहिनि। कैमरामैन बाकर सां गॾु आज़ाद मीराणी, सिंध वॉइस, कराची।